कमरेड तू तो होते माण्हुनि खे भड़कींदो तोखे ज़िंदगी प्यारी न आहे छा? राइस जानर खान हयाती त मुंहिंजे रब जे वस आहे। तूं मुंहिंजो वार विंगो बि नथो करे सघे। वक़्तु बि थींदो त केरु कंहिंजो त वार तो विंगो करे। हूं त ब्लैक मिल हूंदा आहिनि कामरेड। इहा तुंहिंजी भुल आहे। कामरेड त धरतीअ सां मुहबत कंदो आहे ऐं धरतीअ जे गद्दारनि सां जंग। मूं ॾिठो आहे अक्सर जॾहिं तव्हांखे बरपिया न मिलंदा आहिनि त पोइ तव्हां एहतजाज ते निकिरंदा आहियो। मां मञा थो त कुझु माण्हू ख़राब आहिनि, जीअं हर वॾेरो ख़राब न हूंदो आहे, पर तूं मूंखे उन्हनि में शुमार न कर। ख़बर आहे तुंहिंजी ईमानदारी जी, ऐं ॿुधाए त सही त तुंहिंजो ज़मीर केतिरे में विकाऊ थींदो आहे। वॾेरा इहे अरडायूं छॾ, न त पंहिंजी बर्बादी जो कारण तूं पाण हूंदे।